गार्डन का रिहायशी हूँ। जो ये जो हादसा हुआ है सानिया गुल प्लाज़ा, इसमें मेरे 2 भांजे थे। एक का नाम मोहम्मद रफ़ीक था, एक का नाम मोहम्मद फ़ारूक। जो छोटा वाला था मोहम्मद फ़ारूक, वो यहाँ पे जैसे उसकी दुकान थी कोई 12-15 साल से, तो तकरीबन 2 साल से इन्होंने दुकान को किराए पे दे दी और कहीं जॉब करते थे यहीं फिर गुल प्लाज़ा में ही। तो बोरी के पास, नाम नहीं पता। लेकिन जो है रफ़ीक जो है इसका बड़ा भाई, वो इसको आता था हर हफ्ते मिलने। छुट्टी होती थी, वो कहीं गारमेंट्स की फैक्ट्री में जो है जॉब करता था, तो यहाँ अक्सर उससे भाई से इसको मोहब्बत बहुत थी तो मिलने आता था। रफ़ीक जो है मिसिंग है। और मोहम्मद फ़ारूक की हमें जो बॉडी जो हमने तकसीम कर दी ना, वो इतवार के रोज़ ही हमें मिल गई थी सुबह। तो मोहम्मद फ़ारूक जो अभी तक तकसीम उसकी जो तकसीम हो गई है मोहम्मद फ़ारूक की, और मोहम्मद रफ़ीक का अभी तक कोई भी हमें नहीं है पता ना हमारे से कोई इंतज़ामिया ने कोई जो है अभी तक कोई भी यानी हमारे से कोई राब्ता नहीं हुआ है, कुछ नहीं हुआ है अभी तक। असांजे अॼु चौथे ॾींहं में भी रेस्क्यू एंड सर्च ऑपरेशन जारी आहे। हेल ते असां 28 डेड बॉडीज़ गढ़ी चुका आहियूं, जंहिंमें 11 जी शनाख्त थी चुकी आहे ऐं 11 में 4 असांजा डेड बॉडीज़ जेके उन्हनि जी शनाख्त थ्रू DNA टेस्टिंग थी आहे। अॼोके ॾींहं में भी असांजा ऑपरेशन जारी आहे। असां बिल्डिंग में 4 साइड्स स्कैन थिया आहियूं। 3 साइड्स क्लियर मिलिया आहिनि, बाक़ी हिकु साइड में असांखे शक आहे त उते शायदि असांखे ट्रैप्ड माण्हू मिलनि। अदा हींअर ताईं असां 52 माण्हुनि जा सैंपल फैमिली जा वरिता आहिनि ऐं टोटल जेको आहे 85 माण्हुनि जी लिस्ट असां वटि इनरोल थी आहे, जिन असां वटि एंट्री कराई आहे। ऐं 85 माण्हुनि में तक़रीबन इहे सम्झो त 28 माण्हुनि जी डेड बॉडीज़ आहिनि उहे त नोन आहिनि, जिन जी ख़बर पइजी चुकी आहे। उन मां 11 जेके आहिनि असां मुर्सा के हवाले करे चुका आहियूं। बाक़ी जीअं असांखे बॉडीज़ जेके DNA टेस्टिंग में ख़बर पवंदी त उहे असां हैंड ओवर कंदासीं। अदा बिल्डिंग किराइणो त आहे डेफिनेटली, छो त बिल्डिंग इन कंडीशन में आहे कोन त को असां रिस्क में ज़्यादा माण्हुनि खे ज़िंदगी ख़तरे में विझूं। बट मां पहिरां बि चयो ऐं हाणे बि चवंदुसि त जेसीं ताईं असांखे हिकु आख़िरी माण्हू जेको मिसिंग हूंदो न मिलंदो, तेसीं असां कार्रवाई पंहिंजी जारी रखंदासीं ऐं बिल्डिंग कोन किराईंदासीं। जेसिताईं असां सभई माण्हू रिकवर नथा कयूं तेसिताईं असां बिल्कुलु रिस्क आहे बिल्डिंग जे बीहण सां, बट असां पोइ बि तमामु जेके हिफ़ाज़ती इंतज़ामात करे असां पोइ अंदरि वञूं पिया। त असांजी कोशिशि आहे त असां बिल्डिंग में जेके बि असांखे जेतिरा भी माण्हू ट्रैप्ड हुआ उन हिकु हिकु माण्हू जी जेसिताईं असां नथा पहुचूं तेसिताईं असां अहिड़ो कोई भी कमु न कयूं। ऑपरेशन आप भी देख रहे हैं कि उसमें काफ़ी कभी तेज़ी आ जाती है, कभी बिल्कुल रुक जाता है। शुरू से कुछ गलतियां की गई जिसकी वजह से सारा बिल्डिंग कोलैप्स हो गया और लोग जो है ना वो रेस्क्यू ना हो सके। अब उनकी जो है ना ज़िंदगी की उम्मीद तो हमारी दम तोड़ चुकी है, लेकिन उनके बाकियात का हमें इंतज़ार है कि अब वो हमें मिल जाए। उसके लिए हमारा जो मुतालिबा ये है कि सर्च ऑपरेशन को जो है ना वो बढ़ाया जाए, उसको तेज़ किया जाए। और बाकी जो है ना जो लोग मुझसे सवाल करते हैं कि आप इस रेस्क्यू ऑपरेशन से कितने मुतमईन है, क्या है, तो किसी को शिकायत करना, किसी के खिलाफ बोलना, इससे कोई फ़ायदा नहीं है। सब ने मेहनत की अपनी जगह पे, सब ने जो है ना कोशिश की, लेकिन ये है ना कि कोशिश का फ़ायदा तब है कि जब हमें कुछ मिले। इन वक्त बि असां जेको आहे गुल प्लाज़ा जे ॿाहिरि मौजूदु आहियूं, जिते हिन वक़्तु बि जेको आहे रेस्क्यू अमल हलंदड़ आहे। मां तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे बाहि ते त मुकमिल तौर ते ज़ाब्तो आंदो वियो हुयो। गुल प्लाज़ा जा जेके बैक साइड वारा 2 हिसा आहिनि उहे ज़मीन दोज़ थी विया, उहे किरी पिया, जंहिं सबबु जेको आहे हिन वक़्तु हुते जेको आहे मलबो हटण जो कमु जारी आहे। इन इहे समूरी सूरत हाल ते गुज़िरियल 4 ॾींहंनि खां नाज़रीन खे हर शइ खां आगाह कयूं था। हिन वक़्त जी सूरत हाल इहा आहे त गुल प्लाज़ा जे बिल्कुलु ॿाहिरि असीं मौजूदु आहियूं, जिते हिन वक़्तु जेको आहे मलबो हटाइण जो कमु जारी आहे। ॾिसी सघो था त वॾी हैवी मशीनरी जेका आहे हिते तलब कई वई आहे, जंहिं मां जेको आहे उन मां मलबे मां सामान कढी इन्हनि ट्रकुनि जे ज़रिए जेको आहे उहो क्यामाड़ीअ जी KMC जेका KMC जी इमारत आहे क्यामाड़ीअ में, उते जेको आहे रखियो वञे पियो। हिन वक़्तु बि जेको आहे वॾे तइदाद में हिते जेके दुकानदार आहिनि उहे उन साइड जेके गुल प्लाज़ा जी मेन साइड आहे उते मौजूदु आहिनि। 4 ॾींहंनि खां मुसलसिल जेको आहे हिते सर्च ऑपरेशन हले पियो। हिन वक़्तु डिप्टी कमिश्नर सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी त डिप्टी कमिश्नर असांखे ॿुधायो त 85 खां 81 जे लॻभॻि जेके माण्हू आहिनि उहे मिसिंग हुजण जी हिननि वटि इन वक़्तु ताईं रिपोर्ट जमा थी चुकी आहे। उन्हनि जा नाला हुते वारसनि दाख़िल कराए छॾिया आहिनि। 81 खां 85 माण्हू लॻभॻि जेके आहिनि हिन वक़्तु ताईं मिसिंग आहिनि। डिप्टी कमिश्नर इहा बि दावा कई आहे त हितां 28 खां 30 माण्हुनि जे लॻभॻि जेके आहिनि
उहे लाश हिननि कढी सिविल अस्पताल जे सर्द खाने में रखिया आहिनि जिन मां जेको आहे 11 खां 12 माण्हू लॻभॻि ॿुधाया पिया वञनि जिन जी सुञाणप थी आहे जिन जा मढ़ बि जेके आहिनि उहे वारसनि हवाले कया विया आहिनि ॿिया जॾहिं त 56 खां 57 जे विच में जेके ॿुधाया पिया वञनि त उन्हनि में वारसनि जा उन्हनि जेका पुलिस सर्जन आहे उन्हनि वटि जेको उन्हनि जे रत जा जुज़ा बि उन्हनि वटि उते उन्हनि सैंपल कराए छॾिया आहिनि त जीअं जेको आहे सुञाणप जो अमल तेज़ थी सघे हिन वक़्तु बि ॿुधायो पियो वञे त केतिरा ई माना 50 खां 56 जे लॻभॻि जेके माण्हू आहिनि उहे हिन प्लाज़ा जे अंदरि मौजूदु आहिनि जिन में डिप्टी कमिश्नर इहा बि दावा कई त 3 जॻहियुनि तां हू जेको आहे अंदरि दाख़िल थियण में कामयाबु थिया आहिनि अंदरि जेका आहे माण्हुनि जी ॻोल्हा हले पई मां तव्हांखे ॿुधायां हिन समूरी सूरत हाल ते 3 ॾींहंनि खां मुसलसिल बाहि हुजण सबबि हिन गुल प्लाज़ा जे पासे वारी बिल्डिंग आहे रंपा प्लाज़ा जेको आहे उनखे बि तपश सबबि जेको उनजा 3 मेन पिलर आहिनि उन्हनि खे बि नुक़सानु पहुतो आहे जंहिंजे किरण जो बि जेको आहे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ ख़दशो ज़ाहिर कयो हिन वक़्तु डायरेक्टर सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी अॻुवाणी में त टीम पहुतल आहे ऐं उहा उन्हनि जेके आसपास जूं गुल प्लाज़ा जूं जेके इमारतूं आहिनि उन्हनि जो दौरो करे पई उन्हनि जी ऑडिट करे पई ॾिसे पई त अगरि ज़रूरत पई त उन्हनि जेके गुल प्लाज़ा जे लॻभॻि जेके आसपास में जेके इमारतूं आहिनि उन्हनि खे बि जेको आहे फ़िल वक़्तु बंदि कयो वेंदो ऐं हुन हवाले सां डिप्टी कमिश्नर बि इहो ॿुधायो त अगरि ऑडिट रिपोर्ट जेको आहे उन्हनि इमारतुनि जे हक़ में नथी अचे त उन्हनि ख़िलाफ़ु जेको आहे बिल्कुलु कार्रवाई कई वेंदी जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डायरेक्टर जेको आहे चेयरमैन आबाद खे ख़त लिखियो ऐं हुन हुकुम ॾिनो त 3 ॾींहंनि जे अंदरि जेके आहिनि कराची जूं जेके बि समियूं तमामु इमारतूं आहिनि उन्हनि में जेको आहे बाहि खां बचाव जा जेके उपाउ आहिनि या फायर जेके अलाराम्स आहिनि उहे उते लॻाया वञनि जंहिंखां बाद जेको अॼु चेयरमैन आबाद जेको आहे वापसि ख़त लिखंदे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ खे इहो ई ॿुधायो आहे त 3 ॾींहंनि जे अंदरि इहो समूरी कराचीअ में इहो अमल करणु जेको आहे मुमकिन न आहे इन करे उन्हनि खे वधीक ॾींहं जेके आहिनि उहे दरकार आहिनि मुंहिंजी जेॾीमहिल ॻाल्हि ॿोल थी आहे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारनि उन्हनि इहो ई ॿुधायो आहे त हिते जेको आहे रंपा प्लाज़ा जे हिन गुल प्लाज़ा जे पासे में वारियूं जेके रंपा प्लाज़ा आहिनि या ॿियूं जेके इमारतूं आहिनि उन्हनि जी ऑडिट कयूं पिया ऐं ॾिसूं पिया ऐं जेको कोशिशि कंदासीं त जेके इमारतुनि खे नुक़सानु पहुतो आहे त उहे बंदि कयूं वञनि जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु बि जेको रेस्क्यू अमल आहे उहो जारी आहे वॾे तइदाद में जेके एम्बुलेंसूं आहिनि पुलिस रेंजर्स रज़ाकार ईदी चिपा समेत जेके ॿिया बि ॿियनि ते समाजी तंज़ीम उन्हनि जा रज़ाकार जेके आहिनि उहे हिन वक़्तु बि जेके आहिनि रेस्क्यू अमल में हिसो वठी रहिया आहिनि जी